ਗੁਰੂ ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀਓ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ जी की फतेह। साध संगत जी, लड़ीवार पावन बाणी जपजी साहिब जी विचार हलंदे। अॼु जपजी साहिब जी 32 पौड़ी जी विचार करणी आहे। सो 32 पौड़ी में साहिब हिकिड़ी ॻाल्हि सम्झाईंदा, छो त इंसानु सम्झो था त शायदि मां ज़बान सां उन परमात्मा जा नाला वठी करे या गिणतियुनि सां नाला वठी करे उन परमात्मा खे पाए सघां थो। त साहिब फरमाईंदा, चवनि था जेसि ताईं 21 हिकु मिक न थींदे, उनजे अॻे निमिरता न कंदे न, तेसि ताईं सिर्फ़ु 12 जो हठ आहे। सोचो, सम्झण जी कोशिशि कयूं त साहिब कहिड़े तरीक़े सां गिणतियुनि जी ॻाल्हि केसि ताईं वञी करे पहुचाइनि था। चवनि था केतिरे ताईं तूं गिणतियूं करे सघें थो। साहिब गुरु नानक देव महाराज चवनि था केतिरे ताईं गिणतियूं करे सघें थो। अच मां तोखे सम्झायां। साहिब फरमाईंदा, चवनि था 1 2 जीबो लख होए, लख होवे लख 20। चवंदा तूं परमात्मा जा सिर्फ़ु नाला ज़बान को वठी करे परमात्मा खे पाइणु चाहें थो। चवंदा तो वटि केतिरियूं ज़बान आहिनि नाला वठण जे लाइ। हिकु ज़बान, हिकु खां 2 थी वञनि। 1 2 जीबो, जीबो माना ज़बान। 1 खां 2 थी वञनि, 2 खां लख ज़बान तोखे मिली वञनि। लख होए, चवंदा लख बि न, लख होवे लख 20। 20 जो अर्थ आहे 20। चवंदा तोखे 1 ज़बान को 2 ज़बान मिली पवनि, 2 ज़बान को लख ज़बान हुजे, लख ज़बान को तोखे 20 लख ज़बान मिली वञनि। हाणे 20 लख ज़बान बंदे वटि आहिनि न, ज़बान हिकिड़ी आहे। चवंदा 20 लख ज़बान तोखे मिली वञे। चवंदा 20 लख ज़बान आई, लख लख गेड़ा आखीअ। गेड़ा चइबो आहे चकर खे। असां चवंदा आहियूं घणा चकर हणी आहे, त पंजाबी में चवंदा आहिनि किने गेड़े। गेड़ा माना चकर, केतिरा चकर। चवंदा लख लख गेड़ा आखीअ, 20 लख ज़बान मिली करे लख लख चकर परमात्मा जो नाम सिर्फ़ु ज़बान को जपनि। लख लख गेड़ा आखीअ, एक नाम जगदीश। जग जो जेको ईश्वर आहे, जग जो जेको मालिक आहे, हिकिड़े जगदीश जो नाम जपनि। चवंदा अहिड़े तरीक़े सां परमात्मा नथो पाए सघिजे। इन आख़िरी पंक्ति में 2 जो निबेरो करनि था, पर हिन पंक्ति में साहिब फरमाईंदा, चवंदा एतिरा पत पौड़िया चढ़िए हो 21 माना 1 मिक। चवंदा उन पति सां मिलण जे लाइ, पत जो अर्थ आहे पति, तते खे सियारी आहे। चवंदा उन पति सां मिलण जे लाइ तोखे निमिरता जी पौड़ियूं, निमिरता जी ॾाकण चढ़णी पवंदी। ॾाको करे चढ़णो पवंदई। भाउ उन परमात्मा जे ज्ञान खे सम्झणो पवंदई। पंहिंजे अंदरो काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार खे परे करणो पवंदई। तोखे मनुष्यता जी सेवा करणी आहे, सचियार बणिजणो आहे। तॾहिं तूं परमात्मा जी जेकी परमात्मा जे तरफ़ वञण वारी जेकी ॾाकण आहे न, उहा तूं चढ़ी सघें थो। 1 मिक थी सघे थो। 21 माना मिली सघे थो। एतिरा पथ पौड़ीअ चढ़ी हो 21। बाक़ी जेकर तूं हठ करे चवंदो न मां ज़बान सां ई परमात्मा खे पाए सघां थो, त साहिब चवंदा मूंखे त ईअं लॻे थो जीअं सुण गला कास की कीटा आई रीस। चवंदा मूंखे ईअं लॻे थो त कीवलियूं आसमान खे ॾिसी करे उहो जेको आहे रीस करनि थियूं, दावो करनि थियूं त कॾहिं असां बि आसमान ते वञी क़ाबू पाईंदासीं, आसमान ते उॾरी ॾेखारींदासीं, असांजी बि एतिरी उड़ान हूंदी। हाणे चीटी छा आहे? चीटी त कीवली छा कंदी आहे? उहा ज़मीन ते रेंगदी आहे, घुमंदी आहे, उहा लतनि में अची वेंदी आहे। ऐं जेके आसमान ते पखी आहिनि, या आसमान उहो त घणो मथे आहे, या पखी आहिनि उहो बि इंसान खे मथे उॾारे पड़ंदा आहिनि। चवंदा तुंहिंजी रीस खे ईअं लॻे थो त हिकु कीवली रीस करे थी आसमान ताईं पहुचण जी। सुण गला आकाश की कीटा आई रीस, नानक नदरी पाई है। ऐं नानक परमात्मा खे पाइण जे लाइ नदर करम, निमिरता सां नदर करम मिलंदी आहे, माना बख़्शीश। नानक नदरी पाई है। उहो परमात्मा पाइण जे लाइ तोखे नदर करम जे अंदरि अचिणो पवंदो, तोखे उनजी रज़ा जे अंदरि राज़ी थियणो पवंदो। नानक नदरी पाई है, उहो परमात्मा नदर करम सां मिलंदो आहे। जे अगरि तूं ज़बाननि सां हठ करे थो न, त ईअं लॻे थो हे कूड़े ठीस, इहो कूड़ो तुंहिंजो ठीस चइबो आहे हठ खे। चए मूंखे लॻे थो तूं हठ कंदो पियो आहे, ईअं लॻे थो तूं हिकु कीवली आहे ऐं आकाश सां मिलण जी कोशिशि कंदो पियो आहे सिर्फ़ु ज़बान सां। भाउ इन पौड़ी जे अंदरि साहिब चवंदा तुंहिंजी ज़बान परमात्मा जेकी बख़्शी आहे न, हुन सां सिफ़त साला त करणी थी, पर जेकर जेसि ताईं मन में न आहे न, त सिधी सही पौड़ी तुंहिंजे मथां टोके थी। सुण ॻाल्हि आकाश की कीटा रीस, नानक नदरी पाई आहे। उन परमात्मा खे नदर करण सां पाए सघे थो, बख़्शी सां पाए सघे थो। न त जेकर ज़बान सां पाइण जी कोशिशि करे थो त इहो कूड़ो तुंहिंजो हठ आहे। वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फतेह।